बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 9 की आसान सिंधी में सबक 16 यानी 16वां सबक बात 12 यानी 1 और 1 11 होते हैं के मुतालिक पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। अरशद ऐं सलीम पाण में दोस्त हुआ, हू पाड़ीसरे ऐं हम क्लासी बि हुआ। स्कूल बि गॾिजी वेंदा हुआ ऐं साॻे बेंच ते वेहंदा हुआ। रांदि बि गॾिजी खेॾींदा हुआ त स्कूल मां मिलियल घर जो कमु बि गॾिजी कंदा हुआ ऐं गॾु खेॾींदे पढ़ंदे ॿिन्ही मैट्रिक पास कई। अरशद मैट्रिक पास करे शहर पढ़णु हलियो वियो ऐं सलीम पंहिंजे पीउ सां ॿनियूं संभालणु लॻो। अरशद घणो ई चाहियो थे त सलीम बि वधीक पढ़े, पर सलीम जे घरू हालत इन जी इजाज़त न थी ॾिनी। अरशद पढ़ी वॾो इम्तिहान पास करे वॾे उहिदे ते वञी पहुतो। अब इस पैराग्राफ का तर्जमा कर लेते हैं। अरशद ऐं सलीम पाण में दोस्त हुआ, यानी अरशद और सलीम आपस में दोस्त थे। हू पाड़ेसरी ऐं हम क्लासी भी हुआ, यानी वो पड़ोसी और हम जमात भी थे। स्कूल बि गॾिजी वेंदा हुआ ऐं साॻे बेंच ते वेहंदा हुआ, यानी स्कूल भी साथ जाते थे और एक ही बेंच पर बैठते थे। रांदि बि गॾिजी खेॾींदा हुआ, यानी खेल भी साथ खेलते थे। त स्कूल मां मिलियल घर जो कम बि गॾिजी कंदा हुआ, यानी और स्कूल से मिला हुआ घर का काम भी साथ करते थे। ऐं गॾु खेॾींदे पढ़ंदे ॿिन्ही मैट्रिक पास कई, यानी इसी तरह साथ खेलते पढ़ते दोनों ने मैट्रिक पास कर ली। अरशद मैट्रिक पास करे शहर पढ़णु हलियो वियो ऐं सलीम पंहिंजे पीउ सां ॿनियूं संभालणु लॻो, यानी अरशद मैट्रिक पास करके मज़ीद पढ़ने शहर चले गया और सलीम अपने वालिद के साथ खेत संभालने लगा। अरशद घणो ई चाहियो थे त सलीम बि वधीक पढ़े, यानी अरशद ने बहुत चाहा कि सलीम भी मज़ीद पढ़े, पर सलीम जे घरू हालत इन जी इजाज़त न थी ॾिनी, यानी लेकिन सलीम को घरेलू हालात इस चीज़ की इजाज़त ना दे रहे थे। अरशद पढ़े वॾो इम्तिहान पास करे वॾे उहिदे ते वञी पहुतो, यानी अरशद पढ़कर इम्तिहान पास करके बड़े उहिदे पे पहुँच गया। नौकरी में बदली त थींदी रहंदी आहे, सो अरशद बि मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बदली थींदो रहियो। हू जिते बि वेंदो हो उतां पंहिंजे नंढपण जे दोस्त खे बाक़ाइदे ख़त लिखंदो रहंदो हो। काफ़ी अरसे खां सलीम वटां ख़त अचण घटिजी विया, पर अरशद पंहिंजे दोस्त खे कॾहिं बि कोन विसारियो। अलबत्ता हिन खे सलीम जे ख़त न लिखण ते ॻणती ज़रूर हुई। अरशद जी बदली पंहिंजे ई ज़िले में थी। हू कुझु ॾींहं बाद पंहिंजे ॻोठ वियो। अब इस पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। नौकरी में बदली त थींदी रहंदी आहे, यानी नौकरी में तबादले तो होते रहते हैं, सो अरशद बि मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बदली थींदो रहियो, यानी और अरशद भी मुल्क के मुख़्तलिफ़ शहरों में तब्दील होता रहा, यानी इसका तबादला होता रहा अरशद का। हू जिते बि वेंदो हो उतां पंहिंजे नंढपण जे दोस्त के बाकायदे ख़त लिखंदो रहंदो हो, यानी वो जहाँ भी जाता वहाँ अपने बचपन के दोस्त को बाकायदा ख़त लिखता रहता था। काफ़ी अरसे खां सलीम वटां ख़त अचण घटिजी विया, यानी काफ़ी अरसे से सलीम की तरफ से ख़त आना कम हो गए।
पर अरशद पंहिंजे दोस्त खे कॾहिं बि कोन विसारियो, यानी लेकिन अरशद ने अपने दोस्त को कभी भी ना बुलाया। अलबत्त हिन खे सलीम जी ख़त ना लिखण ते ॻणती ज़रूर हुई, यानी अलबत्ता इसको सलीम के ख़त ना भेजने या फिर लिखने पर फ़िक्र ज़रूर थी। अरशद जी बदली पंहिंजे ज़िले में थी, यानी अरशद का तबादला अपने ही ज़िले में हुआ। वो कुछ ॾींहं बाद पंहिंजे ॻोठ वियो, यानी वो कुछ दिनों के बाद अपने गांव गया। हिन ॻोठ में पंहिंजे अचण जो कंहिंखे बि इतला कोन ॾिनो हो। हिन सोचियो त ओचितो ॻोठ पहुची सलीम खे हैरान करे छॾींदो। हू शाम जे वक़्तु ॻोठ पहुतो हो ऐं सिधो सलीम जी ॿन्ही ॾांहुं हलियो वियो। उते ई हू ऐं सलीम सदाईं पाण में मिलंदा हुआ ऐं कचहरी कंदा हुआ। अरशद जीअं ई उते पहुतो त उते वीरानी खां सवाइ कुझु बि कोन हो। अरशद ॻोठ जी घटियुनि मां थींदो सलीम जे घर ॾांहुं वञण लॻो। अब इस पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। हिन ॻोठ में पंहिंजे अचण जो कंहिंखे बि इत्तला कोन ॾिनो हो, यानी इसने अपने गांव में आने की इत्तला किसी को भी ना दी थी। हिन सोचियो त ओचितो ॻोठ पहुची सलीम खे हैरान करे छॾींदो, यानी इसने सोचा कि अचानक गांव पहुंचकर सलीम को मैं हैरान कर दूंगा। हू शाम जे वक़्तु ॻोठ पहुतो हो ऐं सिधो सलीम जी ॿन्ही ॾांहुं हलियो वियो, यानी वो शाम के वक़्त गांव पहुंचा और सीधा सलीम के खेतों की तरफ चला गया। उते ई हू ऐं सलीम सदाईं पाण में मिलंदा हुआ ऐं कचहरी कंदा हुआ, यानी वहाँ ही वो और सलीम आपस में मिलते थे और बातचीत वग़ैरह मुलाकात वग़ैरह करते थे। अरशद जीअं ई उते पहुतो त उते वीरानी खां सवाइ कुछ भी कोन हो, यानी अरशद जैसे ही वहाँ पहुँचा वहाँ वीरानी के अलावा कुछ भी ना देखा। अरशद ॻोठ जी घटियुनि मां थींदो सलीम जे घर ॾांहुं वञण लॻो, यानी अरशद गांव की खाली गलियों से होता हुआ सलीम के घर की तरफ जाने लगा। ॻोठ जी घटियुनि में बि हिन खे अॻी रौनक नज़र न आई। ॻोठ जी बाज़ार बि बंदि हुई। अरशद जॾहिं सलीम जे घर पहुतो त उहा घटी बि वीरान लॻी पई हुई। हिन जॾहिं सलीम जे घर जो दर खुड़कायो त पहिरीं त को बि जवाब कोन मिलियो। पोइ कंहिं ॾिनल आवाज़ में पुछियो त केरु आहे। अरशद हिकदमि पंहिंजे दोस्त सलीम जो आवाज़ सुञातो। अड़े यार, आऊं आहियां अरशद। सलीम होरिया होरिया करे दरवाज़ो खोलियो ऐं अरशद खे छिकी अंदर कयो। अब इस पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। ॻोठ जी घटियुनि में बि हिन खे अॻी रौनक नज़र ना आई, यानी गांव की गलियों में भी पहले जैसी रौनक नज़र ना आई। ॻोठ जी बाज़ार भी बंद हुई, यानी गांव का बाज़ार भी बंद था। अरशद जॾहिं सलीम जे घर पहुतो त उहा घटी भी वीरान लगी पई हुई, यानी अरशद जब सलीम के घर पहुंचा तो वो गली भी वीरान पड़ी थी। हिन जॾहिं सलीम जे घर जो दर खुड़कायो, यानी इसने जब सलीम के घर का दरवाज़ा खटखटाया तो पहिरीं तो को भी जवाब कोन मिलियो, यानी पहले तो कोई भी जवाब ना मिला। पोइ कंहिं ॾिनल आवाज़ में पुछियो त केरु आहे, यानी फिर किसी ने खौफज़दा आवाज़ में पूछा कि कौन है। अरशद हिकदम पंहिंजे दोस्त सलीम जो आवाज़ सुञातो, यानी अरशद ने फ़ौरन अपने दोस्त सलीम की आवाज़ पहचान ली। अरे यार, आऊं आहियां अरशद, यानी अरे यार
मैं हूँ अरशद। सलीम होरियां होरियां करे दरवाज़ो खोलियो ऐं अरशद खे छिकी अंदर कयो। यानी सलीम ने आहिस्ता आहिस्ता करके दरवाज़ा खोला और अरशद को खींच कर अंदर कर लिया। अरशद ॾिठो त सलीम ॾाढो घबरायल हो। पोइ सलीम जॾहिं अरशद खे ॻोठ जी बिरादरी जो अहवालु ॿुधायो त अरशद खे ॾाढो ॾुख थियो। धाड़ेलनि ॻोठ जो सुख अमन ऐं ख़ुशियूं ख़त्म करे छॾियूं हुयूं। माण्हुनि जे चपनि तां मुर्क गुम थी वई हुई। राति त राति पर ॾींहं जो बि माण्हू घरनि मां ॿाहिरि निकिरण में डपु महसूस कंदा हुआ। अब इस पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। अरशद ॾिठो त सलीम ॾाढो घबरायल हो। ये अरशद ने देखा कि सलीम बहुत घबराया हुआ था। पोइ सलीम जॾहिं अरशद खे ॻोठ जी बिरादरी जो अहवालु ॿुधायो त अरशद खे ॾाढो ॾुख थियो। यानी फिर सलीम ने जब अरशद को गांव की बिरादरी का अहवाल बताया तो अरशद को बहुत दुख हुआ। धाड़ेलन ॻोठ जो सुख अमन ऐं ख़ुशियूं ख़त्म करे छॾियूं हुयूं। यानी डाकुओं ने गांव का सुख अमन और ख़ुशियाँ ख़त्म कर दी थी। माण्हुनि जे चपनि तां मुर्क गुम थी वई हुई। यानी लोगों के होठों से मुस्कुराहट गुम हो गई थी। रात त रात पर ॾींहं जो बि माण्हू घरनि मां ॿाहिरि निकिरण में डपु महसूस कंदा हुआ। यानी रात तो रात बल्कि दिन को भी लोग घरों से बाहर निकलने में खौफ महसूस करते थे। हाणे न हुयूं इहे कचेरियूं, न इहे मेला मलाखड़ा, न इहे रांदियूं रूंदियूं। ॻोठाणा मुकमल तौर ते धाड़ेलनि जे रहम करम ते हुआ। अरशद दिल ई दिल में पंहिंजे ॻोठ खे मुकमल तबाही ऐं बर्बादीअ खां बचाइण जो फ़ैसिलो करे वरितो। हिन पको इरादो कयो त हू हर सूरत में पंहिंजे ॻोठ में सुख अमन ऐं ख़ुशी वापसि आणींदो। ऐं जॾहिं हिन पंहिंजो फ़ैसिलो सलीम खे ॿुधायो त सलीम संदसि साथ ॾियण जो वाइदो कयो। अब इन पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। हाण न हुयूं इहे कचेरियूं, न इहे मेला मलाखड़ा, न इहे रांदियूं रूंदियूं। यानी अब ना थी वो महफिलें, ना वो मेले मलाखड़े, ना वो खेल खिलाड़ी। ॻोठाणा मुकम्मल तौर ते धाड़ेलनि जे रहम करम ते हुआ। यानी गांव मुकम्मल तौर पर डाकुओं के रहमो करम पर था। अरशद दिल ई दिल में पंहिंजे ॻोठ खे मुकम्मल तबाही ऐं बर्बादीअ खां बचाइण जो फ़ैसिलो करे वरितो। यानी अरशद ने दिल ही दिल में अपने गांव को मुकम्मल तौर पर तबाही और बर्बादी से बचाने का फ़ैसला कया। हिन पक्को इरादो कयो त हू हर सूरत में पंहिंजे ॻोठ में सुख अमन ऐं ख़ुशी वापसि आणींदो। यानी इसने पक्का इरादा किया कि वो हर सूरत में अपने गांव में सुख अमन और ख़ुशी वापसि लाएगा। ऐं जॾहिं हिन पंहिंजो फ़ैसिलो सलीम खे ॿुधायो, यानी और जब इसने अपना फ़ैसला सलीम को बताया तो सलीम संदसि साथ ॾियण जो वाइदो कयो। तो सलीम ने इसका साथ देने का वादा किया। ॿई ॾींहं अरशद ॻोठ जे माण्हुनि सां इन ॾस में हिकु गॾिजाणी कई ऐं इन्हनि खे चयईं त ॿधी ऐं एके सां हिमत ऐं बहादुरी सां इंसान डोंगर बि ढारे सघे थो। असीं बि हिक ॿिए जे साथ ऐं सहिकार सां धाड़ेलनि जो मुक़ाबिलो कंदासीं। अरशद जी ॻाल्हियुनि नौजवाननि में जोश ऐं जज़्बो पैदा करे छॾियो। अब इस पैराग्राफ का तर्जमा कर लेते हैं। ॿई ॾींहं अरशद ॻोठ जे माण्हुनि सां इन ॾस में हिकु गॾिजाणी कई ऐं इन्हनि खे चयईं त ॿधी ऐं एके सां हिमत ऐं बहादुरी सां इंसान डोंगर बि ॾारे सघे थो।
यानी दूसरे दिन अरशद ने गांव के लोगों से इस सिलसिले में एक मुलाकात की और इनको कहा कि इत्तिहाद और इत्तिफाक, हिम्मत और बहादुरी से इंसान पहाड़ भी सर कर सकता है। असीं बि हिक ॿिए जे साथ ऐं सहकार सां धाड़ेलनि जो मुकाबलो कंदासीं, यानी हम भी एक दूसरे के साथ और मदद से डाकुओं का मुकाबला कर सकते हैं। अरशद जी ॻाल्हियुनि नौजवाननि में जोश ऐं जज्बो पैदा करे छॾियो, यानी अरशद की बातों ने नौजवानों में जोश और जज्बा पैदा कर दिया। इन्हीं सिलसिले में अरशद इंतज़ामिया जे आला उहदेदारनि जी गॾिजाणी सॾाई ऐं बदअमनी जे ख़ात्मे लाइ ख़यालनि जे ॾे वठि कई। इन खां पोइ इंतज़ामिया ऐं ॻोठाणनि जी गॾियल मीटिंग कई वई, जंहिंमें धाड़ेलनि जे ख़ात्मे जी हिकमत अमली जोड़ी वई ऐं इन वक़्त खां ई इन ते अमल शुरू थी वियो। हिकिड़े ॾींहुं इन्हनि खे धाड़ेलनि जे चुरपुर जो पक्को इत्तला मिलियो ऐं पुलिस ऐं हथियार बंद ॻोठाणा ओचितो वञी धाड़ेलनि ते कड़किया। ॾाढो सख़्त मुकाबलो थियो। इस पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। इन्हीं सिलसिले में अरशद इंतज़ामिया जे आला उहदेदारनि जी गॾिजाणी सॾाई ऐं बदअमनी जे ख़ात्मे लाइ ख़यालनि जी ॾे वठि कई, यानी इस सिलसिले में अरशद ने इंतज़ामिया के आला ओहदेदारान की मीटिंग बुलवाई और बदअमनी के ख़ात्मे के लिए ख़यालात का तबादला किया। इन खां पोइ इंतज़ामिया ऐं ॻोठाणनि जी गॾियल मीटिंग कई वई, यानी इसके बाद इंतज़ामिया और गांव वालों की मुश्तरका मीटिंग की गई, जंहिंमें धाड़ेलनि जे ख़ात्मे जी हिकमत अमली जोड़े वई ऐं इन वक़्त खां ई इन ते अमल शुरू थी वियो, यानी जिसमें लुटेरों के ख़ात्मे की हिकमत अमली तैयार की गई और इस वक्त से ही इस पर अमल शुरू कर दिया गया। हिकिड़े ॾींहुं इन्हनि खे धाड़ेलनि जे चुरपुर जो पक्को इत्तला मिलियो ऐं पुलिस ऐं हथियार बंद ॻोठाणा ओचितो वञी धाड़ेलनि ते कड़किया, यानी एक दिन इनको डाकुओं की नकलो हमल की इत्तला मिली और पुलिस और हथियारों से लैस गांव वाले अचानक जाकर डाकुओं पर हमला आवर हुए। ॾाढो सख़्त मुकाबलो थियो, यानी बहुत ही सख़्त मुकाबला हुआ। मुकाबले में हिकु धाड़ेल मरी वियो ऐं ॿिया हथियार फिटा करे पेश पिया। इन्हीं मुकाबले में सलीम बि ज़ख़्मी थी पियो हो। अरशद इन खे खणाए शहर जे इस्पताल में दाख़िल करायो। सलीम जो काफ़ी रत वही चुको हो ऐं बेहोश हो। अरशद सलीम खे रत ॾिनो ऐं ख़ुदा का पंहिंजे दोस्त जी ज़िंदगी जूं दुआऊं घुरण लॻो। अब इसका भी तर्जमा कर लेते हैं। मुकाबले में हिकु धाड़ेल मरी वियो ऐं ॿिया हथियार फिटा करे पेश पिया, यानी मुकाबले में एक लुटेरा मारा गया और दूसरों ने हथियार फेंक कर ख़ुद को गिरफ्तारी के लिए पेश कर दिया। इन्हीं मुकाबले में सलीम भी ज़ख़्मी थी पियो हो, यानी इस मुकाबले में सलीम भी ज़ख़्मी हुआ। अरशद इनके खणाए शहर जे इस्पताल में दाखिल कराया, यानी अरशद ने सलीम को उठाकर शहर के इस्पताल में दाखिल करवाया। सलीम जो काफ़ी रत वही चुको हो ऐं बेहोश हो, यानी सलीम का काफ़ी खून बह चुका था और वो बेहोश था। अरशद सलीम के रत ॾिनो ऐं ख़ुदा खां पंहिंजे दोस्त जी ज़िंदगी जूं दुआऊं घुरण लॻो। अरशद ने सलीम को खून दिया और ख़ुदा से अपने दोस्त की ज़िंदगी की दुआएं मांगने लगा। सुबुह थियण वारो हो, थधी थधी हीर पई घुले, पखियुनि जी मिठड़ियुनि आवाज़नि ते सलीम जी अखि खुली पई ऐं हुन ॾिठो त संदसि दोस्त अरशद हिन जे साम्हूं वेठो मुरखी रहियो हो। अब इस लास्ट पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। सुबह थियण वारो हो, यानी सुबह होने वाली थी,
थद्दी थद्दी हीर पे घुले, यानी ठंडी ठंडी हवा चल रही थी। पखियन जी मिठड़ियन आवाज़न ते सलीम जी अक खुली पई, यानी परिंदों की मीठी आवाज़ों से सलीम की आँख खुल गई। ऐं हुन ॾिठो त संदसि दोस्त अरशद हिन जे साम्हूं बेठो मुरखी रहियो हो, यानी और इसने देखा कि इसका दोस्त अरशद इसके सामने खड़ा मुस्कुरा रहा है। आज के इस लेक्चर में अगर आपको कोई बात समझ ना आई हो या कोई लफ्ज़ मुश्किल लगा हो या किसी लफ्ज़ या जुमले का तर्जमा करना ना आ रहा हो तो आप कमेंट्स में मुझसे पूछ सकते हैं। और अगर आप लोगों को मेरा व्हाट्सअप नंबर चाहिए हो तो आप कमेंट्स करके वो भी मुझसे ले सकते हैं। और आप लोगों से गुजारिश है कि मेरी वीडियोस मज़ीद बच्चों तक लाजमी पहुंचाई जाएं ताकि उनको सिंधी पढ़ने में समझने में जो मुश्किलात पेश आती हैं वो इन वीडियोस के ज़रिए आसानी से हल हो सकें। आपके देखने का बहुत बहुत शुक्रिया।